सरे मुल्क जियां कश्मीर में बि करबला जे शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। उन हवाले से वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे अब्दुल जब्बार सोलंकी। जी अब्दुल जब्बार सोलंकी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इन वक्त असीं मौजूद आहियूं मरकज़ी इमाम बारगाह, जिते हर साल जियां हिन साल भी कश्मीर में करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी ऐं सारी है। दीन इस्लाम की सरबुलंदी जे लाइ लाज़वाल कुर्बान ॾींदड़ अज़ीम शहीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन साथियुनि जी यादि में फतेह शाह बुखारी खां जेको मातमी जुलूस निकितो आहे ऐं हू पंहिंजो मंज़िल ॾांहुं रवानो थींदो, जेको फतेह शाह अलमदार चौक पहुचंदो, जिते मातमी जुलूस कयो वेंदो ऐं ज़ंजीरनि सां मातम कयो वेंदो। ज़ंजीरी मातम करण खां बाद जेको आहे त पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो थींदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिते हिकु मेडिकल कैंप बि लॻियल आहे, जेके बि इज़तदार ज़ख़्मी थींदा उन्हनि जी फर्स्ट एड कई वेंदी। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिते मोबाइल सर्विस मुकमिल बंदि कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। सिंध पुलिस, सिंध रेंजर्स जी वॾी नफ़री हिते मौजूदु आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिते सेप्को तरफ़ां बिजली जी बहाली मुकमिल तौरु बहाल कई वई आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जेको हीउ मातमी जुलूस आहे पंहिंजा रिवायती रस्ता अख़्तियार कंदे फतेह शाह बुखारी ॾांहुं रवानो थींदो, जिते शाम गरबा मल्हाई वेंदी। जी।